जी त अॼु हिन केस जी हाज़िरी रखियल हुई नसला अगराणी जे मर्डर केस जी। हिन में 27 तारीख़ थी चुकियूं आहिनि। 27 तारीख़ ते फरियादी पेश न थिया आहिनि। अॼु 28 तारीख़ हुई जंहिंमें फरियादी थी पेश थी करे इहो त चए त मूंखे हिन कोर्ट ते एतमाद न आहे, बराए महिरबानी मुंहिंजो केस ट्रांसफर करण जी। इहो ई ख़दशो हुयो त इहे माण्हू अॻु में ई हिन जी एप्लीकेशन फाइल कनि हा त असांखे एतमाद न आहे। इहो रुॻो डिले करण जे लाइ, टैक्टिस करण जे लाइ, डिलेइंग टैक्टिस यूज़ था कनि केस खे प्रोलॉन्ग करण जे लाइ। मूंखे जेके ख़दशात आहिनि इहे उमेर बाब वांगुरु केस इहो जेको आहे सॼी सिंध रुलंदो। तव्हांजा छा आर्गुमेंट हुया हिन? असांजो एतिराज़ न आहे, भले कोई बि कोर्ट ॿुधे, असांखे कोई एतिराज़ न आहे, छो त हिननि वटि केस में मेरिट कोई बि कोन्हे, केस में हिननि जी कोई बि जान कोन्हे। इन जे करे हे लवाईंदा वरिता आहिनि केस हलाइण खां। ॿियो हिन में कोई बि न आहे। बीह करे हलाइनि त किर कनि, भला ॿियो जसाब हूंदो उहो बि ॿुधो। केस जी बुनियाद ते ॿुधो न, केस जी मेरिट ते ॿुधो न। भई इहो ई आहे त हिननि खे केस खे ढिघो करिणो आहे, लंबो करिणो आहे, खामखा जूं हाज़िरियूं वठणियूं आहिनि। केस में दम न आहे, केस में कुझु बि कोन्हे।